बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। अॼु असां सिंधी ॿाराणो किताब जे हवाले सां सबक़ 16 सिखंदासीं। सबक़ 16 में कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था, उहे कहिड़नि अखरनि सां मिली करे लफ़्ज़ ठहनि था, इन खां अलावा इन्हनि में कहिड़ा आवाज़ इस्तेमालु कयूं था, इहो मुकमल तौर ते अॼु असां सम्झंदासीं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर वीडियो वक़्त ते अव्हां वटि पहुची सघे। ऐं यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाबे जारिया में शामिल आहे। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त कंहिं न कंहिं सां ज़रूरु शेयर कयो। सबक़ 16 में जेको पहिरियों लफ़्ज़ अचे थो उहो आहे धण। धाल ज़बर ध, णूण पेशो ण, धण। हाजी ज़रा ही, अलफ पेशो ही, धाल ज़बर ध, णूण पेशो ण, धण। अलमद आ, हये हे आहे, धण हीअ धण आहे। ॿियो लफ़्ज़ अचे थो सीन ज़ेरे से, ङे ज़बर ङ, सिंह। हये ज़रा ही, सीन ज़ेरे से, ङे ज़बर ङ, सिंह। अलमद आ, हे ज़ेरे हे, नून ज़ेरे ने आहिनि, सिंह ही सिंह आहिनि। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो ॾाल ज़ेरे ॾे, नून अलिफ ना, ॾिना। धाल ज़बर ध, णूण पेशो ण, धण। काफ अलिफ का, हे ज़ेरे हे, काहे, ॾिना धण काहे। ढाल ज़बर ढ, ॻये गे, ढगे। जीम अलिफ जा, सीन ज़ेरे से, ङे ज़बर ङ, सिंह। ॾाल ज़ेरे ॾे, सीन पेशो सो, ॾिस। ढगे जा, सिंह ॾिस। स्वाद अलिफ सा, बेवा पेशा बू, साबू। वाव ज़बर व, णूण पेशो ण, वण। नून ज़बर न। वाव ज़बर व, ढाल ज़ेरे ढे, वढ। साबू वण, न वढ। वाव अलिफ वा, पे अलिफ पा, रये ज़रा री, वा पारी। ॿये ॿे, रे ज़बर र, ॿेर। तेवा तो, रये रे, तोरे। थेवा थो, वापारी ॿेर तोरे थो। तो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास बि ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।